हुकूमत खां पुरज़ोर अपील कयूं था त असां 2018 खां वठी सरापा एहतजाज आहियूं ऐं असां ग़रीबनि जो को बि तदारक नथो कयो वञे। असांखे टाइम स्केल कोन पियो ॾिनो वञे, असांखे क्लार्क प्रमोशन कोन पियो ॾिनो वञे ऐं असां दाऊं कंदा था रहूं त असांजा वर्दियुनि जा पैसा खाॼो था वञनि। असांजा वर्दियुनि जा जेके पैसा आहिनि उहे पघार में ज़िम कया वञनि। 2007 वारनि जी पोइ सर्विस बहाल कई वञे ऐं जेके बायोमेट्रिक जी आड़ में बंदि पियल पघारूं आहिनि उहे ख़ुदा जे वास्ते उहे उन्हनि खे जारी कई वञनि ऐं फोती कोटा ते अमल कयो वञे जीअं असां मां बेचैनी ख़तमु थी वञे। असां यको 2018 खां वठी सरापा एहतजाज आहियूं सॼी सिंध में, पर हिन महिल ताईं को बि तदारक न लाइ सरापा एहतजाज आहियूं। असां भिटाई खां वठी करे कराची तक पैदल लॉन्ग मार्च कयोसीं, जंहिंजे लाइ असांखे उते हिकु कूड़ा दिलासा ॾिना विया ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं करे असांखे उथारियो वियो। जीअं त असां वरी असांखे ईअं सम्झ 5 साल शुरू थी वियो आहे, जेके हींअर बि असांजा जेके पूरी सिंध में एहतजाज हली रहिया आहिनि पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ। असां आला ऐवाननि खां, असां आला अमलदारनि खां, असां वज़ीर आला मुराद अली शाह खां, असां बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां ऐं फरियाल टालपर खां असां इहो हिकिड़ो मोतबराना गुज़ारिश था कयूं त साईं असांजो जाइज़ मुतालबा असांजा हल कया वञनि। मीडिया जो मुसलसल असांखे मीडिया कवरेज ॾिए पई, पर हक़ीक़त ॿुधो रोज़ टीवियुनि में अख़बारुनि में अचे पियो त असां सरापा एहतजाज आहियूं। आख़िर छो न ॿुधियो वञे थो असांजी फ़रियाद। असांखे टाइम स्केल नथो ॾिनो वञे, असांखे प्रमोशन नथो ॾिनो वञे ऐं असांजे वर्दी जा पैसा ईअं सम्झो उहे कफ़न जा पैसा आहिनि, कपिड़नि जा पैसा उहे असांजा खाधा वञनि था। असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं, आला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं, तव्हां असांजी वर्दी जा जेके पैसा आहिनि उहे असांजी टाइम जेकी महीनेवार असांजी तनख़्वाह अचे थी, पे स्लिप अचे थी, उन में ज़म कई वञे जीअं असांखे जेतिरी बि आहे असांजे हक़ आहे असांखे उहो ॾिनो वञे। उनखां बाद में असांजी टाइम स्केल जी समरी सां अलाए छो इहो रांदि खेॾी वञे थी। कॾहिं फाइनेंस डिपार्टमेंट में आहे असांजी, कॾहिं सेक्रेटरी में आहे, कॾहिं सेक्रेटरी साहब वटि आहे, कॾहिं फाइनेंस वारनि वटि आहे, कॾहिं किथे, कॾहिं कहिड़े टेबल ते आहे, कॾहिं कहिड़े टेबल ते। आख़िर छो इहो करनि था असांखे महिरबानी, असां पुरअमन आहियूं, पुरअमन तरीक़े सां असांखे असांजो हक़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असां लोअर ग्रेड जा मुलाज़िम इन सॼी सिंध में हज़ारनि जी तादाद में आहियूं। असां इहो रुख़ कंदासीं पंहिंजो कराची उते एहतजाज कंदासीं वज़ीर हाउस जो, न त पोइ ॿी सूरत में असां घेराव